दोस्तों हक़ मौजूद अॼु पाण जंहिं मौज़ू ते कचहरी कंदासीं उहो मौज़ू आहे त ज़िंदगी जे लाइ को मक़सदु हुजणु ज़रूरी आहे ऐं उन मक़सद जी अचीवमेंट या उन टारगेट खे हासिलु करण लाइ कामयाबी इंतिहाई ज़रूरी आहे। कामयाबी में कहिड़ियूं रुकावटूं अचनि थियूं ऐं उहा कामयाबी ज़िंदगी जे मक़सदनि में कीअं हासिलु कजे उन हवाले सां पाण अॼु कचहरी कयूं था। सभ खां पहिरीं त इहो ज़रूरी आहे त इंसान जी ज़िंदगी में को न को मक़सदु हुजणु खपे। पोइ हर इंसान जो पंहिंजी अकुलु इल्मु ऐं सोचार मक़सदु थिए थो। कंहिंजे लाइ ज़िंदगी में शोहरत हासिलु करणु अहम टारगेट हूंदो आहे, कंहिं लाइ ज़िंदगी में दौलत गॾु करणु अहम टारगेट हूंदो आहे, कंहिं लाइ ज़िंदगी में को आला तालीम हासिलु करणु मक़सदु हूंदो आहे, को ज़ाती ज़िंदगी जी ख़ुशहाली चाहे थो, को क़ौम जी ख़ुशहाली चाहे थो, को पंहिंजे धरती वतन जी ख़ुशहाली चाहे थो। ईअं ई हर माण्हू पंहिंजे अकुल ऐं इल्मु आहार ज़िंदगी जो को न को मक़सदु रखे थो ऐं उन मक़सद में कामयाबी पाइण लाइ जदोजहद शुरू करे थो। लतीफ़ सरकार मक़सद जी चूंड लाइ लतीफ़ सरकार असांखे राह ॾसे थो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रियो थियो न ज़ाए, साका हड़ हलाए आगह जंहिंजी। इन में मक़सदु इहो आहे त को अहिड़ो मक़सदु हासिलु कर जेको तूं दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजी, पंहिंजे मुल्क में हुजी, पंहिंजी धरती ते हुजी, पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि हुजी, पर उहो जेको वखर आहे, उहो जेको तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे, उहो मरण खां ॼमण ताईं या तुंहिंजे मरण खां पोइ उहो कॾहिं पुराणो न थिए। माना उहा तुंहिंजी जदोजहद, उहा तुंहिंजी कामयाबी जेका आहे उहा ॿियनि लाइ बि हिकिड़ो सबक़ु हुजे ऐं ॿियनि खे बि हिकिड़ो सबक़ु ॾेई वञे। त उन मक़सदु इहा आहे त हर माण्हू जी लाइ हिकिड़ो ज़िंदगी जो मक़सदु ऐं हर माण्हू लाइ पंहिंजी कामयाबी जो जेको आहे तरीक़ेकार हर कंहिं वटि पंहिंजी पंहिंजी वसफ़ हूंदी आहे। त उन लाइ ज़िंदगी में कामयाबी लाइ जेका ज़रूरत आहे जंहिं शइ जी, इहे पंहिंजी ज़िंदगी जी मक़सद जी हासिलु आहे, उहो सभ खां पहिरीं अहम शइ आहे ख़ुदि एतमादी, यानी आत्मविश्वास, यानी पंहिंजो पाण में एतमाद। जेकॾहिं माण्हू में पाण में एतमाद आहे, उहो इहो सम्झो त मुंहिंजो मक़सदु सचो आहे, मुंहिंजो मक़सदु बहितरु आहे ऐं इहा मां इन मक़सद जी हासिलात खे मां हासिलु करे सघां थो। जेकॾहिं उन में इहा ख़ुदि एतमादी आहे, उन में जेकॾहिं आत्मविश्वास आहे, त पोइ हू यकीनी तौर ते कामयाबु ईंदो। उन लाइ लतीफ़ साईं असांखे इहो ॾस ॾिए थो त घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मए मते महिराण में पओ टपो ॾेई, त साॼन मिलई संभूड़ो सीड़ासीं। यानी त जेकॾहिं मक़सद जी हासिलात चढ़णु चाहींदो त पोइ रस्ता न ॻोल्ह, टपो ॾे पंहिंजे उन मक़सद जी हासिलात लाइ ऐं उन मक़सद खे हासिलु करे वठ। यानी त आत्मविश्वास ऐं ख़ुदि एतमादी जेका आहे सभ खां अवल कामयाबी जेको आहे सो जो पहिरियों उसूल आहे। त तव्हां कामयाबी जेकॾहिं ज़िंदगी में हासिलु करणु चाहियो था, त पहिरीं त पंहिंजो पाण ते एतमाद रखो ऐं उन मक़सद जी हासिलात लाइ जेको सदाती सभु का बुख न बासे कमु, माना उन मक़सद जी हासिलात जेको आहे सो तकलीफ़ूं ॾुख जेके क़ुर्बानी ॾियण पियो ॾियो ऐं ॿियो घिड़िया से चढ़िया, माना उन में लही पोइ उन इंतज़ारु न कयो त कहिड़ो वक़्तु ईंदो, कीअं ईंदो। उन माना पहिरियों उसूल ई इहो आहे कामयाबी जो, त पाण में एतमाद रखो। ॿियो जेको उसूल आहे उहो इहो आहे त पंहिंजे मक़सद खे सुञाणणु ऐं उन मक़सद जी सुञाणप ऐं उन मक़सद जी हासिलात लाइ ॿियो उसूल इहो आहे त चैलेंज खे क़बूलु करियो। केॾियूं बि ॾुखियायूं हुजनि, केॾो मसइलो, तव्हां मिसाल तौरु हेठि बीठा आहियो, तव्हांजे मथां अॻियां उतां जबल आहे, पर ॾिसो त लतीफ़ सरकार हिकिड़ी कमज़ोर औरत आहे, ससी, जंहिं वटि कुझु बि कोन्हे, हिकिड़ो चाकू बि कोन्हे, उहा वॾे सख़्तु जबल खे, पथरीले जबल खे चए थी त आॾो टकर टर मता रोह रतियूं थी, माना हे जबल परे थी, मता मुंहिंजे अॻियां पुरज़ा थी वञे। यानी हिकिड़ो कमज़ोर निबिल हीणो माण्हू बि कंहिं बि वॾे जबल खे बि पंहिंजे ख़ुदि एतमादी सां, पंहिंजे इरादे सां हटाए सघे थो, पर शर्त इहा आहे त उन में चैलेंज क़बूलु करण जी उन में कुवत हुजे, यानी ख़ुदि एतमादी, ॿियो चैलेंज क़बूलु करणु ऐं उन चैलेंज क़बूलु करण खां पोइ टियों आहे उन मक़सद जी हासिलात लाइ जदोजहद करणु। जदोजहद मां मुराद हीअ आहे, जीअं लतीफ़ सरकार चयो आहे त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार,
हण भाला विड़ भाकरे आदि ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। माना तव्हांजे पंहिंजे मक़सद जी हासिल आहे त तव्हां जेकी वसीला आहिनि वसीलनि जो दुरुस्त ऐं सही इस्तेमालु ऐं उन्हनि वसीलनि ते एतमाद। माना पहिरियों उसूल थियो ख़ुदि एतमादी, ॿियो उसूल थियो उन मक़सद जे लाइ क़ुर्बानी ऐं चैलेंज खे क़बूलु करणु, ऐं टियों उसूल थियो त जहिड़ा बि आहियो जितां बि आहियो उतां जदोजहद शुरू कयो। यानी त सूर्य मरी सोभ खे दिलि जा वहम विसार। माना तव्हां पंहिंजो दिलि में को वहम विसो न आयो, उतां खां जदोजहद शुरू कयो। तव्हां वटि हथ जेके वसाइल आहिनि हथनि सां पेरनि सां ज़हन सां अकुल सां जहिड़ो बि तव्हां वटि हथियार आहे उन सां जदोजहद कयो। उन खां पोइ टियों उन में जेको पंहिंजे मक़सद जी हासिलात आहे उन लाइ जेको इस्तक़ामत ऐं तसलसल हुजणु खपे। का बि जदोजहद शुरू कयो था त उन में जेकॾहिं तसलसल न आहे, उन में जेकॾहिं इस्तक़ामत न आहे, तव्हां उन में मुस्तक़िल मिज़ाजी न आहे, त पोइ तव्हां कामयाबी हासिलु न करे सघंदो। उन करे मुस्तक़िल मिज़ाजी लाइ वरी असांखे लतीफ़ सरकार चए थो त तती थधी काह कान्हे वेल वेहण जी मता थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। उन करे माना मक़सद जे हासिलात लाइ असांखे तती थधी कहिणो आहे। माना पहिरियों उसूल जेको आहे मक़सद जी चूंड, ॿियों उसूल आहे ख़ुदि एतमादी, टियों उसूल आहे उन मक़सद जी हासिलात लाइ चैलेंज खे क़बूलु करणु, ऐं चोथों उसूल आहे उन मक़सद जी हासिलात लाइ इस्तक़ामत मुस्तक़िल मिज़ाजी। उन खां पोइ पंजों जेको उसूल आहे उहो इहो उसूल आहे त माण्हू पाण अॻुवाण थिए, पंहिंजी रहबरी पाण करे, कंहिंखां मुतासिर पंहिंजी अॻुवाणी पाण करे ऐं कंहिंखां मुतासिर न थिए। जेकॾहिं तव्हां मुतासिर थींदो कंहिंखां, या जेकॾहिं तव्हां पाण थोरी बि सुस्ती कंदो ऐं पंहिंजे उन राह ते इस्तक़ामत ख़ुदि एतमादी सां अॻिते न वधंदो, चैलेंज खे क़बूलु न कंदो, उन चैलेंजनि जे लाइ जेकी बि घुर्बल क़ुर्बानियूं न ॾींदो, त पोइ तव्हां पंहिंजे मक़सद जी हासिलात खां पोइते रहिजी वेंदो। उन करे जेकॾहिं तव्हां कामयाबी माणणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां उन पंहिंजे मक़सद जी हासिलात चाहियो था, त पोइ पाण में इहे 5 उसूल पैदा करणा पवंदा। हिकिड़ो ख़ुदि एतमादी, ॿियो इस्तक़ामत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी, टियों चैलेंजनि खे क़बूलु करणु, चोथों जदोजहद जे लाइ मुसलसल अॻिते वधणु, ऐं पंजों त पंहिंजी रहबरी ऐं पंहिंजी अॻुवाणी पाण करणु, यानी कंहिंजे बि आसिरे ते नाहे रहणो। जीअं उन करे लतीफ़ साईं जा जेकॾहिं हीअ तव्हां 3 बेत पंहिंजी रहबरी ऐं रहनुमाई लाइ रखंदो ज़िंदगी में, त यकीनी तौर ते कामयाबी तव्हांजा पेर चुमंदी। पहिरियों इहो त घिड़िया से चढ़िया ईअं अथई मए मते महिराण में पओ टपो ॾेई त सावजन मिलई संभूड़ो सीणा सी। अहिड़ी तरह ॿियो मुर्शिद लतीफ़ चए थो त तती थधी काह कान्हे वेल वेहण जी मता थिए हूंदा पेर न लही पिरी जो। इहो बेत ज़हन में रखो। टियों त सोरहं मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आदि ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। इहो जेको सबक़ु आहे कामयाबी माण्हुनि जे लाइ, इहे जेके बुनियादी 5 उसूल आहिनि, त हिकु त पाण में एतमाद रखिजे, ॿियो पंहिंजे मक़सद खे सुञाणिजे, टियों चैलेंजनि खे क़बूलु कजे, पंजों त हर वक़्तु अॻिते विख वधाइजे, ऐं पंजों त पंहिंजो पाण में एतमाद रखंदे पंहिंजी रहबरी पाण कजे। त यकीनी तौर ते असां ज़िंदगी जे कहिड़े बि मक़सदु हुजे उन में कामयाबी माणे सघूं था। पर ज़ाती मक़सदु शोहरत दौलत इज़त खां वधीक बहितर इहो ई आहे त जेकॾहिं माण्हू पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि ऐं ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ु जेकॾहिं जदोजहद कंदो, त पोइ उनखे इहे सभई शयूं जेकी ज़िंदगी में घुर्बल हूंदियूं मिली वेंदियूं। दोस्तो हीअ वीडियो पसंदि आयो हुजे ज़रूरु क़बूलु कजो। अहिड़ा लेक्चर तव्हांखे मां ॿुधाईंदो रहंदुसि।